और अक्सई में सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन प्रिय भारतीय हिमायत याफ्ता दहशतगर्द मार्ची पिया IS प्यार जो जमलाहिद जमाल माया में ऑपरेशन दौरान मेजर सप्ते ने नौजवाननि जी शहादत में मुलविस 30 दहशतगर्द मार्ची पिया कामयाब ऑपरेशन दहशतगर्दनि जे नापाक हमले जो बदिलो आहे वधीक दहशतगर्दनि जी ॻोल्हा ऐं ख़ात्मे लाइ केलियर्नेस ऑपरेशन जारी आहे। DGIS पिया लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहे। लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ मुल्की सिक्योरिटी सूरत हाल ऐं दहशतगर्दी खे मुल्हण जे क़दमनि बाबति अहम मामलनि ते ॻाल्हियूं कंदो। कराची में वापारियुनि खे भते लाइ चिठियूं मिलण जो इंकशाफ सूबाई घरू वसीर ज़ियाउल हसन अंजार जो जमलाहिद कराची में वापारियुनि खे भते जूं पर्चियूं मिलण संजीदा मामलो आहे। समत काठियावाड़ी नाले भताखोर परडेमा ऑपरेट करे रहियो आहे। वफ़ाक़ी घरू वसीर मोहसिन नक़वी खे समत काठियावाड़ी जा रेड वारंट जारी करण जी सिफारिश कई आहे। वापारियुनि खे पुरअमन माहौल जी फराहमी हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। शहर में कंहिंखे बि भतो वठण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। वापारियुनि खे धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। सिंध में पुलिस आड़ेलनि ख़िलाफ़ वॾियूं कामयाबियूं हासिल कयूं आहिनि। कराची पुलिस जावेद आलम उॾे जो जमलाहिद वापारियुनि जा मसइला हल करण लाइ पोर्टल क़ाइमु कयो पियो आहे। जवाबदारनि जा रेड वारंट जारी करण ते कमु थी रहियो आहे। भत्ताखोरी जा वाक़िया घटि थिया आहिनि। 0 लेवल ते आंदो वेंदो। नानी वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद रग़सेब जो जमलाहिद सऊदी अरब जे विजन 2030 मां घणो कुझु सिखी सघिजे थो। सीड़पकारियुनि लाइ बहितर माहौल पैदा करण हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। वॾियूं आलमी रेटिंग एजेंसियूं मुल्की माशी अंग नखरनि खे हाकरी करार ॾेई रहियूं आहिनि। तबनाही टैक्स समेत ॿिनि माशी शोबनि में बुनियादी सुधारनि जी एजेंडा ते अमल कयो पियो वञे। मईशत में डिजिटलाइज़ेशन सां शफ़ाफ़ियत क़ाइमु थींदी। इसराइली हुकूमत गज़ा में जंगबंदी ऐं यरगमालियुनि जी मुतज़िदा वारे मुआहिदे जी मंज़ूरी ॾेई छॾी। इसराइली वज़ीर आज़म ऑफिस मौसूर मुआहिदे तहत 2000 फ़लस्तीनी कैदियुनि जी आज़ादी इसराइली फ़ौज जी जिस्मी वापसी जे बदिले मुख़बिन खे आज़ादु कयो वेंदो। अमेरिकी इख्तियारनि जो जमलाहिद गज़ा में कयल टास्क फोर्स तहत 200 एहलकार मुक़ररु कया वेंदा। फोर्स में मिस्र ऐं क़तर जा सिपाही शामिल हूंदा। को बि अमेरिकी फ़ौजी गज़ा न वेंदो। फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास जो जमलाहिद उमीद आहे त जंगबंदी खां पोइ अमन सलामती ऐं इस्तेहकाम बरक़रार रहंदो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो जमलाहिद गज़ा मां कंहिंखे ज़बरदस्ती न कढियो वेंदो। गज़ा अमन मंसूबो सभिनी जी हिमायत सां तइ थियो आहे। यरगमालियुनि जी आज़ादी सुमई याङारे ताईं थियण जो इम्कान आहे। मुख़बिन जी आज़ादी जे मौक़े ते हू इसराइल में मौजूदु रहंदो। नेटो इतिहाद खे पंहिंजे मेंबरशिप ख़तमु करण ते वीचार करणु घुरिजे। रूस ते वधीक पाबंदियूं लागू करे सघजनि थियूं। कराची जी यूनिवर्सिटी जी शागिर्दाणी पॉइंट परसेंटां चीफ ऑफ डॉक्टर महमूद हसन लाइब्रेरी साम्हूं हादसे में फौतल शागिर्दाणी जी अनिका सईद तौर सुञाणप। सिंध जे गवर्नर कामरान किशोरी बाक़ी जो नोटिस वरितो। मंडी जे इलाइक़े सुपर हाईवे वेझो थधू नाले वेझो औरत जो गोली लॻल लाश। औरत जे लाश जी सुञाणप न थी सघी। वाक़े वारे हंध तां गोलियुनि जा खोल हथाया। जाम नवाज़ अली वेझो पसंदी शादी कंदड़ औरत जो दिलवर शाख मां लाश। पौती औरत जी आसमां जुतोई तौर सुञाणप। पुलिस वाक़े खे आपघात करार ॾेई छॾियो। ऐं पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका विच में पहिरीं टेस्ट मैच आज़र खां शुरू थींदी। ॿिनि रेग्युलर फास्ट बॉलर्स ऐं ॿिनि स्पिनरनि सां मैदान ते रहण जो फ़ैसिलो। हेड कोच अज़हर महमूद स्पिनर आसिफ आफरीदी खे खेॾाइण लाइ तयारु।